अज साईं कंवराम चवे तो मुझी अमा तू कुर दे कर दे मां विकणी तो अचा बचरो कंवराम आज्ञाकारी कोर खणी कर जमल निकतो माता चवे थी बचा कंवर तो तक दे कोर विकाई कोनन के पेड़ो दफो तो वने विकरण होको केरो दींदे बचा कंवर होको केरो दींदे कंवराम मिठड़े आवाज में चवे तो मुझी अमा तो डाडे प्रेम साईं कोर रद्यांगने हे मुझी अमा तो डाडे प्रेम साईं कोर रद्यांगने साईं कंवराम मिठड़े आवाज में चवा राम नाम जा मिठड़ा को रखाओ कंदो मुझो साईं सभिन जो लायो सजायो लायो सजायो ये कर साईं कंवराम घर मां निकतो कोसा कोहर खणी हलियो पग खुलिया साईं कंवरराम जा अला कोसा कोहर खणी हलियो पग खुलिया साईं कंवरराम जा ओडिया पैसे में पन्नत भरे पैसे में पन्नत भरे ओडिया पैसे में पन्नत भरे पैसे में पन्नत भरे होका दींदो हलो राम नाम जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो बाग खुलिया साईं कंवरराम जा मिठी बोलींदो हलियो बोली जिते लथल साईं जी टोली अल्लाह मिठी बोली तो हलियो बोली जिते लथल साईं जी टोली ओ आवाज वयो कनते आवाज वयो कनते ओ आवाज वयो कनते आवाज वयो कनते नेण खुलिया साईं सतराम जा साईं सतराम दास जी टोली सजी निड में सुमी पईया साईं कंवराम जो मिठड़ो आवाज बुधी करे चवंता शात मिठड़ो गाए तो कंहिंजो आवाज संत निकरी बाहर आयो ऐं अचण सां गले लगायो संत निकरी बाहर आयो ऐं अचण सां गले लगायो हो चई नालो शादी बचरा चई नालो शादी बचड़ा आयो वेठल करे गांव जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवरराम जा साईं कंवराम मथ जोड़े करे बीठवा चेतो मुंहिंजा साईं बेली नालो मुंहिंजो कंवरवा पुट तारा चंद जो आया पर यार नौकर तुंहिंजो आया नाउ कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया नाउ कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया हो जरवारा मुंहिंजो जरवारा मुंहिंजो आयु नौकर सुंदर श्याम जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवरराम जा एतरी मिठड़ी बोली चवे तो राम नाम जा मिठा कोर अरे पुट असां सां सौदो करणो थी असां सां संत दरवेश गॾती साईं सतराम दा चवंदा बचा कंवर ये कोर साध सबई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे रे कोर साध सबई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे साईं कंवराम मथ जोड़े करे बीठो चेतो मुंहिंजा यार हो आए सिर भी साधन सदके आए सिर भी साधन सदके हो आए सिर भी तव्हांजे सदके आए सिर भी तव्हांजे सदके आयो
आहियूं नौकर तव्हांजे नाम जा अल्लाह कोसा तो हर खणी हलियो भाग खुलिया दाई कंवर राम जा साईं कंवर मथ जोड़े करे बीठो आ जदम जा साईं सोचे तो पेड़ो माता पुछंदी घणो कमाया है अज धंधो पहिरें ॾींहं ते आहा संत चवंदा नाले धणी दे ॾेई छॾ सभु वाह वाह माता पुछंदी घणो कमाया है पर मता संतन जी दुआ थी वञे आहा साईं कंवरराम भी चयो सिर भी तव्हांजे नाले ते कुर्बान कुर्बान आहे साईं सतराम ना चवंदा बच्चा कंवर अड तुझा कोर अगाम जी वया कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा हो वया कुहर तुझा अग जी 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 विष्णु कम कर वियो आ मजा अल्लाह कोसा कोर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कोसा कोर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा संस्कृति पंहिंजी सभ्यता पंहिंजा रीति रिवाज जिनखे क़ाइमु रखण लाइ अॼु ही कोशिश भाउ नमोश तलरेजा हिकु सुहिणी पेशकश जे रूप में खणी आयो आहे ऐं सच पुछो साथियों इहा कोशिश ॾाढी महिनत राति भर जी 12:30 बजे ताईं जी बि हे तयारियुनि जो नतीजो तव्हांजे साम्हूं आहे हे रुगो हिकु या 2 ॾींहंनि जी तयारी न आहे लगातार हिन में असांखे ॿारनि सां हर उमिरि जा त माण्हू ॾिठा हिन सां जुड़ियल आहिनि उन्हनि सां महिनत करणी पई आहे त रंगमंच जेका आहे कलाकारी उहा एॾी आसान जेका ॾेखामंदी आहे उहा एॾी आसान बि न आहे साथियों लगातार कोशिशुनि जो परिणाम आहे असां नाटक झटि सां चई ॾींदा आहियूं रंगमंच सां जुड़ियल आहियूं लेकिन ओतिरा ई पसीना इनखे ठाहिण में इनखे पेश करण में असांखे वहाइणा पवंदा आहिनि जंहिंजो रिज़ल्ट तव्हां हाणे ॾिठो हाणे हिकिड़ो हिते सुहिणो किस्सो तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे जंहिंमें संत कंवरराम साहिबु पंहिंजी युवा अवस्था यानी कि नौजवानी में आहिनि ऐं भगत कंदे कंदे कीअं साध संगत जे विच मां हिकु माई उथी करे उन्हनि खे भेंट रूप में हिकु टोपी ॾिए थी पई ऐं कीअं कंवरराम साहिब जो दिलि उन ते अची थो वञे पियो कीअं उहा टोपी लिकाइण खां पोइ हुननि खे दर्द बि थिए थो ऐं कीअं साईं सतराम दास उन्हनि खे सबक़ु ॾियनि था ऐं उन सबक़ु वठण खां पोइ ई दरवेश रूहानी राह में केतिरो अॻिते वधियो जो अमर थी विया अचो ॾिसूं असांजे ॿियनि कलाकारनि जी हिकु सुहिणी पेशकश उनखां पहिरीं सिर्फ़ु हिकु नंढी सी गुज़ारिश ताड़ियुनि सां स्वागत ज़रूरु कंदा जोड़ी मजेदार के थी मौज मचाए जोड़ी मजेदार के थी मौज मचाए सतराम साईं कंवर राम रास रचाए राम साईं कंवर राम रास रचाए वो शर शिकारपुर में छॾियो रंगरो रचाए शर शिकारपुर में छॾियो रंगरो रचाए ये ॻाल्हि ॿुधो प्यारा अमी ध्यान लॻाए ये ॻाल्हि ॿुधो अमी प्यारा ध्यान लॻाए जोड़िया ॾाढी वणे पई ॾिस जोड़ी मजेदार के थी मौज मचाए जोड़ी मजेदार के थी मौज मचाए ॾाढी सुठी आहे ॾाढी भली आहे ॾाढी वणे पई ॾिस जोड़ी मजेदार के थी मौज मचाए ॾिस जोड़ी मजेदार के थी मौज मचाए गाय काफी कंवर राम बोल बोले पियो मिठड़ा काफी कंवर राम बोल बोले पियो मिठड़ा हिकिड़ी माता पंहिंजे पुट जे लाइ टोपी ठारायई साईं कंवर राम जो मिठड़ो आवाज ॿुधी करे चवे थी छा त मिठड़ो कंवर गाए तो मिठड़ो छो न इहा टोपी हिन बचड़े कंवर खे ॾियां
माता साईं कंवराम खे सॾु करे उहा टोपी ॾिनी आ, चवे थी बचा कंवर हीअ शाबस हुजई, टोपी पाए त ॾेखार। साईं कंवराम साम्हूं पंहिंजे मुर्शिद खे था ॾियारनि, साम्हूं सतराम दास साईं ॾिसनि पिया। साईं सतराम दास मुंहुं होॾे कयो आहे, साईं कंवराम लिकाए करे टोपी अंदरि रखी आहे। माता चवे थी बचा कंवर शाबस हुजई, हीअ टोपी पाए त ॾेखार। साईं कंवराम जंहिंमहिल टोपी पाती आहे, जंहिंमहिल टोपी पाती आहे, ॼण भॻवान कृष्ण खे मुंडक पइजी वियो। माता जे अंदरि मां इहा दुआ निकिती आहे, उदा तार कंदो जीअं ने सदा लाल तूं गुलरा, तार कंदो जिंदे सदा शाल तूं बचड़ा। टोपी वठी छॾी कंवर उते लिकाहे, टोपी वठी कंवर छॾी उते लिकाए। ॾिस जोड़ी आहे ॾाढी वणे पई, ॾिस जोड़ी मज़ेदार के थी मौज मचाए, जोड़ी मजेदार के थी मौज मचाए। अॼु साईं कंवराम साईं सतराम दास चवनि था बचा कंवर हाणे पंहिंजे ॻोठ वञ, बेली भॻतियूं बि कोन्हनि, जॾहिं भॻतियूं थियूं तोखे घुराए वठंदुमि। हाणे पंहिंजे ॻोठ वञ, आया भजन बंदि करे जाते रहर की होगा, आया भजन बंद करे जिते रेड़ की होगा। सतराम साईं चयो कंवर कर वञी आराम, राम साईं चयो कर वञी आराम। चरवारे अची कयो माता पिता खे प्रणाम, मारे कयो अची माता पिता खे प्रणाम। अॼु साईं कंवराम जंहिंमहिल कर पहुतो आहे, ॾाढे ख़ुशीअ में चेती मुंहिंजी अम्मा। अॼु साईं कंवराम जी माता चवे थी बचा कंवर, हो पुट कंवर अॼु ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे, अहिड़ी ॻाल्हि त कर। चए थो मुंहिंजी अम्मा हज़ारे ख़ल्क़ हिकिड़ी माता मूंखे टोपी ॾिनी ताईं लिकाए रख, अॼु मां बि मौज वस, अॼु उहा टोपी लिकाए रखी आहे। पर यार जी कुदरत ॾींहं थोरा थिया कंवर खे बुखार थी पियो, थोड़ा क्या कंवर खे बुखार थी पियो। कई दवाऊं पिया कनि पर फ़र्क़ु न पियो, कई दवाऊं पिया कनि पर फ़र्क़ु न पियो। तारा चंद दिल में वीचार ही कयो, तारा चंद दिल में वीचार ही कयो। जो ॾिनल आहे तंहिंखे छॾे अचां बचिरो, जो ॾिनल आहे तंहिंखे छॾे अचां बचिरो। अॼु साईं कंवराम खे साईं सतराम दास वटि खणाए आया आहिनि, चवनि था मुंहिंजा साईं जॾहिं खां तव्हां वटां आयो आहे, अहिड़ो को बुखार थियो आहे, जीअं दवा कयूं था तीअं दुख वञे थो वधंदो। ॾिनल बि तव्हांजो आहे, दवा बि तव्हां कंदव। संत ॿुधो अण ॿुधो करे विया, हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, अॼु टे ॾियारे प्रभा जे समय में साईं कंवराम जी माता रहती ज़ार, उहे गोरा जो किरन साईं कंवराम जे कननि ते पिया पवनि। साईं कंवराम जी अखि खुली, बुखार में कश लॻा पिया। चतो मुंहिंजी अम्मा तुंहिंजे अखियुनि में पाणी आहे, चेती पुट अॼु टे ॾियारा थिया आहिनि, संतनि खे आजूं कयूं, नीज़ारियूं कयूं, संत मुंहुं ई नथा ॾियनि, अहिड़ी का ग़लती थी आहे बचा कंवर। साईं कंवराम चए थो मुंहिंजी अम्मा तूं दिलगीर न थी, मुंहिंजा साईं दयालु आहिनि। अमृत वेले जो समय आहे, अॼु कंवराम रोई करे सुबुह जो पलव जले करे साईं खे ईअं चवणु लॻो आहे, हाणे अचो न तम आसरो, हो मुंहिंजी झुगी चले हे नसीब। सर्दियूं शाह लतीफ़ चवे अथियाल त मुंहिंजो ई, छो त हाणे डोलिया ढकण थी, हो बिल मुंहिंजे हिननि मदाइन जो, मुंहिंजे हिननि मदाइन जो। कंवराम जो ॾिठो पंहिंजे साईं खे, साम्हूं संत लंघे पिया वञनि, साम्हूं जो ॾिठो पंहिंजे साईं खे, पोइ साईं कंवराम हथ जोड़े करे, हथ जोड़े बाहूं ॿधी पेरे पई,
हथ जोड़े बाहूं ॿधी चो आया मां बीमार जोड़े चयो साईं आया आया मां बीमार मूंखे दया कयो दिल सां आया नंढड़ो मां ॿार दया कयो दिल सां आया नंढड़ो मां ॿार साईं कंवरराम चए तो मुंहिंजा यार मूं ते दया कयो हो मुंहिंजा साईं मूं ते दया कयो कंवर शादी तो ते दया कया अहिड़ी दया कयां शादी तो ते दया कया चए तो मुंहिंजा यार मूं ते दया कयो रोई करे बीठो आ साईं सतराम दा चवनि था बच्चा कंवर जेके टोपी लिकाईंदासीं त हूंदा बीमार 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 ख़बर तो समझो संतन खे ख़बर कान्हे हा चए तो मुंहिंजा यार जियां हुकुम कंदो तीअं कंदो माव पर यार मुंहिंजो दुख रोलाए अॼु माता टोपी खणी आई आहे चवे थी मुंहिंजा साईं साईं कंवरराम टोपी साईं सतराम दास खे ॾिनी आहे चवनि था यार कंवर पंहिंजो बुखार वरी असांखे थो ॾे असांजे मथां छॾी नहीं छा हो संत साम्हूं मस्तानो वेठो थी हा ॾिसे थो न साम्हूं इन्हनि मस्तनि में मालिक वसंदो थी वसंदो आहे मुंहिंजो इन्हनि मालिक खे टोपी पाए इन्हनि सां नातो रख हा हा साईं कंवरराम मस्ताने खे टोपी पाती आहे चरणनि ते किरी करे चए तो मुंहिंजा यार जीअं हुकुम कंदो तीअं कंदो मां साईं सतराम दास चवनि था जे बचा कंवर जे हिन हुकुम ते हलंदे त मुंहिंजो साईं कंदो तुंहिंजो नालो थींदो कंवरराम चए तो मुंहिंजा साईं हुकुम कयो ॾे वचन इहो कॾहिं पाही न खणंदे वचन इहो त पाई न खणंदे जेकी मिलई कणीअ तूं नाले पियो ॾींदे जेकी मिलई धणे धणे नाले पियो ॾींदे इहो वचन खणंदे विष्ण अमर थींदे इहो वचन खणंदे विष्णु अमर थींदे आसीस सजी थी वदनी वसंदे आसीस असांजी थी वदने वसंदे ओ ॾिनो वचन कंवरराम पंहिंजे सिर खे निवागे इहो वचन कंवरराम पंहिंजे सिर खे निवाए छोड़िया ॾाढी वणे पई ॾिस छोड़ी मज़ेदार के थी मौज मचाए जोड़ी मजेदार के थी मौज मचाए सतराम साईं कंवरराम रास रचाए राम साईं कंवरराम दास रचाए होशर शिकारपुर में छॾियो रंगरो रचाए चार में छॾियो नंगड़ो रचाए हीअ ॻाल्हि ॿुधो प्यारा अमीदान लॻाए ॾिस जोड़िया ॾाढी वणे पई ॾिस जोड़ी मज़ेदार के थी मौज मचाए ॾिस जोड़ी मज़ेदार के थी मौज मचाए ॾिस जोड़ी मज़ेदार के मौज मचाए हो साईं कंवरराम साहिब की जय तव्हां सभिनी सिंधी भगत जो हिकु इहो सुहिणो रूप ॾिठव मूंखे यादि पियो अचे हे थोरी अखियुनि में थी अचे जॾहिं मां ॾाढी नंढड़ी हुयसि सिंधी कॉलोनी में भगत थींदी हुई सॼी सॼी राति माण्हू वेहंदा हुया हल्को हल्को दिमाग़ में आहे सॼी राति त न वेहंदी हुयसि पर कुझु ईअं आहे रिमाइंडर पर अॼु ॾिसी करे उहे सॼी यादगिरियूं मुंहिंजियूं ताज़ा थी वियूं ऐं सचपच उन दौर में वापसि पहुची वियमि ईअं लॻे पियो सच में संत कंवरराम साहिबु असांजे साम्हूं मौजूदु आहिनि त जेकॾहिं तव्हांखे बि आनंदु आयो हुजे त हिकु बार असांजे कलाकारनि लाइ महिरबानी तव्हां ॾिठो हीअ सुहिणी जेका पेशकश नमोश तलरेजा जी हिदायतकारीअ में तयारु कई वई हिकु ॿी सुहिणी पेशकश तव्हांजे साम्हूं अचे थी पई जेका लोक गीत जे रूप में हली अचो भाउ नमोश तलरेजा खे मां आमंत्रित थी कयां त माइक ते ईंदा उहो कुझु चवणु चाहिनि था मां ॿुधी नथी सघां शायदि त हिकिड़ी ॿी सुहिणी असांजी महिनत जो नतीजे जे रूप में तव्हांजे साम्हूं लोक गीत जी पेशकश तव्हांजे साम्हूं ईंदी उनखां पहिरीं मां हिकु 2 मिंट जो ब्रेक वठी वरी तव्हां सां रूबरू थियां थी पई नृत्य नाटिका में जिन साथी कलाकारनि भाग वरितो उन्हनि सभिनि सां मां तव्हांखे रूबरू कराइण थी चाहियां त माफ़ी चाहींदमि
तव्हां सां 2 मिंट जो ब्रेक थी वियो। सभ खां पहले संत सतरामदास साहिब जी भूमिका में जेके हुया, जिन उन्हनि जो सुहिणो रोल अदा कयो, प्रदीप जी गुरनानी। महिरबानी करे तव्हां जल्दी जल्दी मंच ते ईंदा वेंदा। मुकेश गुलानी जेके उन्हनि जे चेले ऐं यानी शिष्य जे रूप में हुया, जेके बाजो खणी करे तव्हांजे साम्हूं आया। कंवरराम साहिब जी भूमिका में जेके हुया, हिननि जे नाले खणण जी ज़रूरत मूंखे न आहे। आहे छा? तव्हां मां कोई ॿुधाईंदो केरु आहे? इन जो नालो नथी खणा, इन जी पहचान ईअं ई आहे। माता तीरथ भाई कीर्ति संदीपन आर्य। पिता साहिब जे रोल में असांजो मुस्कान ग्रुप जो भाउ सेवादार संदीपन आर्य, ऐं जेका टोपी ॾींदड़ अम्मा अमर ठही हुई, चांदनी नमोश तलरेजा। ऐं साध संगत में जेके वेठा हुया, अनीता मूरजानी, सुमन गंगवानी, तव्हां सभु असांजे ऑडियंस जे साम्हूं ईंदा ऐं हिदायतकार जे रूप में भाई प्रदीप जी गुरनानी, संत सतरामदास साहिब ऐं उन्हनि जे शिष्य जेके हुया उहे बि महिरबानी करे ईंदा। हाणे असांजो सभ खां ख़ासि जेको सुहिणो कलाकार हुयो, जंहिंसां मूंखे तव्हां सभिनि खे मिलाइणो आहे, मुंहिंजी मम्मी होॾे बीह करे पहिरों ई खिले थी पई। असांजो बाल कलाकार जेको हुयो दीप वाधवा, संत कंवरराम साहिब जन जे नंढपण जो इन रोल निभायो आहे। तव्हां सभिनि जी आसीस इन ते बणियल हुजे। हे सिंधी समाज जो नायाब तोहफ़ो अथव, मॉडलिंग सां बि जुड़ियल आहे ऐं अॻिते बि हे पंहिंजी सेवा टीम वर्क सां तव्हांजे साम्हूं पेश कंदा रहंदा, अलॻि अलॻि रोल में। तव्हां सभु इन्हनि खे आसीस ॾींदा, महिरबानी। साथियों, कुछ असांजा अहिड़ा बि साथी हूंदा आहिनि जेके तव्हांजे साम्हूं न हूंदा आहिनि, लेकिन बैकग्राउंड में बि उन्हनि जी भूमिका हूंदी आहे। त दीप वाधवा, तव्हां अचो भाई, सभिनि सां रूबरू थियो। तव्हांजी महिनत जो नतीजो आहे। हे असांजी मेकअप आर्टिस्ट अथव ऐं सभ खां वधीक दिमाग़ ते जेको बोझ खणी वेठो आहे, तव्हां हुनजे पेट ॾे न ॾिसिजो, दिमाग़ में वधीक वज़न अथसि। ए नमोश तलरेजा, ॾाढी महिनत कई अथई भाई, निंड फिटाए छॾी अथई, पंहिंजी बि असांजी बि। टेंशन हुयसि, एॾा घटि ॾींहं पिया आहिनि, कीअं थींदो? सची ॿुधाइजो तव्हां सभिनि खे कीअं लॻो हिन जो प्रयास? ख़ुशि?